दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबरी जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी अपडेट तव्हांखे ॾींदासीं हिन नंढड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हीअ अव्हांजो चैनल आहे। हलूं था अॼु जी ख़ासि अपडेट जी तरफ़। दोस्तों माशाअल्लाह पंजाबी ड्रामो त हज़ारनि जी तइदाद में व्यूज़ खणे पियो। तव्हां ॾिठो, मां तव्हांखे अॻे ॿुधायो त जॾहिं पंजाबी ड्रामो हलंदो त इहो तकरार जो रिकॉर्ड बि टोड़ींदो। हाणे हिकु जो एपिसोड 40-50 हज़ार ताईं वञे पियो। अञा जी व्यूअरशिप वधंदी घटि में घटि 70-80 हज़ार ते हिकु एपिसोड जी व्यूअरशिप पंजाबी ड्रामे जी वेंदी, बिल्कुलु वेंदी। ऐं छो त पंजाबी ड्रामो कामयाबु ड्रामो आहे, इन में कहाणी ज़बरदस्त ॾेखारी आहे। दोस्तों पहिरें चकर जेको आहे न, थोरो हटी करे कहाणी ॿुधाई वई आहे, जंहिंमें हथियारनि जो इस्तेमालु सफ़ा घटि आहे हिन ड्रामे में। अॻिते मथां हुजे, हिन टाइम थोरो घटि आहे। ऐं इन में कहाणी ज़बरदस्त ॾेखारी वई आहे, कीअं पंहिंजा माण्हू या घर में मतिलबु का अहिड़ी औरत बि थी सघे थी जेको ख़ानदान खे बर्बादु करे सघे थी, जेको हिन ड्रामे में ॾेखारियो वियो आहे इरफ़ान शेख जी मटेली माउ जी सूरत में, यानी चाकर ख़ान जी मटेली माउ जी सूरत में। ऐं हिते तव्हां ॾिसो न त केॾो ज़बरदस्त मैसेज ॾिनो वियो आहे त माण्हू कुझु बि करे सघे थो मिल्के जे करे, ऐं रुंडा टुंडा कुझु बि करे सघनि था। अहिड़े हिसाब सां हीउ ड्रामो कामयाबु थी चुको आहे। अञा जी व्यूअरशिप वधी। बाक़ी जेके रियासत ड्रामे जे लाइ दोस्त कमेंट करनि था, उन जी बि अपडेट तमामु जल्द मां ॾियण वारो आहियां।